इते खे अहम ख़बर ॾियूं पिया। मिठी थाणे जे कंप्लेन सेल में मुबैना पुलिस तशद्दुद सबबि फ़ौत थियल पोरियत भागचंद मेघवार वारो मामलो, जंहिंमें अदालत मुबैना पुलिस तशद्दुद सबबि फ़ौत थियल भागचंद मेघवार जे क़त्ल केस में अॻूणे SHO जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। मिठी थाणे जे कंप्लेन सेल में मुबैना पुलिस तशद्दुद सबबि फ़ौत थियल पोरियत भागचंद मेघवार वारो मामलो, जंहिंमें अदालत मुबैना पुलिस तशद्दुद सबबि फ़ौत थियल भागचंद मेघवार जे क़त्ल केस में अॻूणे SHO जी ज़मानत रद्द करे छॾी। अॻूणो SHO मोहम्मद सुमार मंगरियो अदालत मां फ़रार थी वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। मिठी थाणे जे कंप्लेन सेल में मुबैना पुलिस तशद्दुद सबबि फ़ौत थियल पोरियत भागचंद मेघवार वारो मामलो, जंहिंमें अदालत मुबैना पुलिस तशद्दुद सबबि फ़ौत थियल भागचंद मेघवार जे क़त्ल केस में अॻूणे SHO जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ बजीर खां। एजाज़, छा तफ़सील आहे, आगाह कजो। जी बिल्कुल, 4 महीना अॻु में पुरस्कार नमूने मिठी थाणे जे जेको कंप्लेन सेल हो उन अंदरि मुबैना पुलिस तशद्दुद सबबि पोरियत भागचंद मेघवार जेको आहे उहो फ़ौत थी वियो हो। फ़ौत थियण खां पोइ तव्हांखे ॿुधायां उनजो क़त्ल केस जेको आहे उहो दाख़िल कयो वियो ऐं उन क़त्ल केस में तव्हांखे ॿुधायां अॼु मिठी सेशन जज जी अदालत जेका आहे उन अदालत अॻूणे SHO मिठी मोहम्मद सुमार मंगरियो जी जेका ज़मानत आहे उहा ज़मानत वारी दरख़्वास्त जेका आहे उहा ज़मानत रद्द करे छॾी आहे। रद्द करण खां पोइ तव्हांखे ॿुधायां त SHO जेको अॻूणो हुयो मोहम्मद सुमार मंगरियो उहो अदालत मां आसानी सां फ़रार थियण में कामयाबु थी वियो आहे। उन खां अलावा तव्हांखे ॿुधायां त उन केस में जेके ख़ासि तौर ते 3 जवाबदार हुया, जिन में पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी ज़िले सदर संतरा मंजियाणी, आचार मेघवार ऐं हिकु ॿियो जेको लीमू मेघवार, इहे तव्हांखे ॿुधायो उन्हनि टिनी ॼणनि जी ज़मानत जेका आहे उहा मंज़ूर कई वई आहे। ऐं उनखां पोइ तव्हांखे ॿुधायां त हीउ वाक़ियो जेको आहे 4 महीना अॻु में हिनखे पोरियत जी, ठीकु आहे। महिरबानी एजाज़ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।